अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा जब्बल हाणे ॾिस बालाजी खान जे चंबे मां पंहिंजे भाउ खे आज़ाद कराईंदो। छा ॾिस बालाजी खान हाणे जब्बल जे भाउ खे मारे छॾींदो। छा शेर दिल हाणे ॾिस बालाजी खान मथां हमलो करे उन खे ख़त्म करे छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्जा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां कॉम जे बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजे टाइम वेस्ट न कराए हलूं था पंहिंजी कहाणी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जबल खान जेको आहे शोभा खान खे साफ़ चई त मां वधीक इंतज़ार नथो करे सघां। अगरि जेकॾहिं बालाजी खान मुंहिंजे भाउ खे यादि कयो त ठीकु आहे तूं उन सां ॻाल्हाए पर जेकॾहिं हू साफ़ इनकार थो करे त पोइ मां उन जे मथां हमलो करे ऐं उनजी हवेली खे बाहि ॾेई ऐं हुतां पंहिंजे भाउ खे ज़रूरु आज़ादु करे ईंदुसि। शोभा खान चवंदो त जबल तूं 2-3 ॾींहं सबर कर, सबर सां कमु वठिणो पवंदो। रेस बालाजी खान वांगुरु तोखे ईअं तकड़ नाहे करिणो। मां रेस बालाजी खान सां ॻाल्हाईंदुसि उन खां बाद तोखे इस्लाह ज़रूरु कंदुसि त ॾिसां हू तुंहिंजे भाउ खे आज़ादु करे थो या न ऐं हू कहिड़ी ॻाल्हि ते मुतमिन आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जेको आहे जबल जे भाउ मथां एतिरो त ज़ुल्म कंदो ऐं उन खे चवंदो त जेसीं तुंहिंजो भाउ जबल मुंहिंजे पेरनि भरां अची नथो झुके ऐं हू मंठार मुंहिंजे हवाले नथो करे जेसीं मां तोखे हितां आज़ादु करवाइणो न आहियां। जबल जो भाउ बालाजी खान खे चवंदो त बालाजी खान तोखे मोकिला जेको करणो अथई कर वञी बहरहाल तूं भली मूंखे मारे छॾ। बहरहाल मुंहिंजो भाउ जबल कॾहिं बि तुंहिंजे अॻियां न झुकंदो ऐं हू तुंहिंजी हवेली खे बाहि बि ॾेई सघे थो ऐं मूंखे हितां आज़ादु बि कराए सघे थो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार जेको आहे शेर दिल सां मिलंदो। शेर दिल खे चवंदो त मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां त तव्हां मूंखे टाइम ॾियो त इन टाइम जे मथां बालाजी खान मथां हमलो करे ऐं उन खे ख़त्म कयूं। शेर दिल चवंदो त मल्हार तूं हाली फ़िलहाल 2-3 ॾींहं सबर कर जीअं असां जेको आहे वरील खान सां तारीख़ मुंतक़िम करे वठूं। उन खां बाद रेस बालाजी खान मथां हमलो करे ऐं उन खे मारींदासीं जो रेस बालाजी खान खे ज़रूरु ख़त्म कंदासीं। बहरहाल राणी ऐं मिंठार खे ज़रूरु ॻोल्हींदासीं छो जो उन जी ॻोल्हा जारी आहे। शाहनवाज़ खे हर हाल में उहे खपनि छो जो अगरि जेकॾहिं उहे रेस बालाजी खान जे रुख चढ़ी आहे त पोइ रेस बालाजी खान अहिड़ो त ज़ालिम आहे पंहिंजी न्याणी मथां कॾहिं बि रहम न खाईंदो। दोस्तों उमीद त कहाणी आई तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।